अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद शामिल करनासी हेडलाइंस। सिंध काबीना उस्तादनि जी मुक़रर ऐं बदिलियुनि तां पाबंदी हटाए छॾी। तालीमी साल अगस्त महीने खां शुरू कयो वेंदो। काबीना पाम ऑयल प्लांट लॻाइण जे लाइ 3000 एकड़ ज़मीन, सोलर ट्यूबवेल्स ऐं ज़रई औज़ारनि जी मद में सब्सिडी ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत कोल्ड स्टोरेज ठाहिण जी बि हिदायत। ज़रायत खाते खे लैंड लीवलर्स ऐं ॿिया ज़रई औज़ार ख़रीद करण लाइ स्कीम जोड़ण जी बि हिदायत कई वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हुकूमत रुॻो नंढनि आबादगारनि खे सब्सिडी ॾींदी। ज़रई शोबे में सोलर ट्यूबवेल्स जी वॾी डिमांड आहे, उन ते बि सब्सिडी ॾियणु घुरिजे। लाहौर हाई कोर्ट के इलेक्शन ट्रिब्यूनल नून लीग अगवान परवेज़ रशीद की अपील रद्द कंदे खे सेनेट चूंडुनि लाइ नाअहल करार ॾेई छॾियो। ट्रिब्यूनल नामज़दगी फॉर्म रद्द करण वारो रिटर्निंग ऑफिसर जो फ़ैसिलो बरक़रार रखियो। इलेक्शन ट्रिब्यूनल पीटीआई जे सेनेट उम्मीदवार फैसल वावडा जा नामज़दगी कागज़ मंज़ूर करण ख़िलाफ़ अपील रद्द करे छॾी। फैसल वावडा खे सेनेट चूंडनि में हिसो वठण जी इजाज़त ॾिनी वई। इलेक्शन कमीशन फैसल वावडा बाबति रिटर्निंग ऑफिसर जो फ़ैसिलो दुरुस्त करार ॾिनो। लगे तो सॼे मुल्क में अदालती निज़ाम मफलूज बणियल आहे। इस्लामाबाद में वकीलनि जी हड़ताल वारो मसलो हल करण जी ज़रूरत आहे। आइन में तरमीम करण पार्लियामेंट जो कमु आहे। हुकूमत ऑर्डिनेंस ज़रिए आइन खे तब्दील करण घुरे थी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म इमरान खान 2 ॾींहनि जे दौरे ते श्रीलंका रवानो थी वियो। इमरान खान श्रीलंकन सदर ऐं पंहिंजे हममनसब सां मुलाक़ात कंदो। आला सतह मुलाक़ातुनि दौरान वापार, सीड़पकारी, सिहत, तालीम, ज़राइत, साइंस ऐं टेक्नोलॉजी समेत मुख़्तलिफ़ मामलनि में ॿतरफ़ी सहकार खे हथी वठाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर काइम अली शाह कंदकोट में ज़मीन जे गैर क़ानूनी अलॉटमेंट बाबति नैब इंक्वायरी में सिंध हाईकोर्ट में पेश। अदालत काइम अली शाह जी अबूरी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वाद कंदे जांच ऑफिसर खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 41 ॼणियूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंगवधी 12,658 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1050 नवां केसिस आहिनि। मुतासिरनि जो अंगवधी 5,73,384 थी वियो। फ़ाल केसिस जो अंगवधी 24,483 ताईं पहुतो। कंदकोट भरिसां मल्हेर वारे इलाइक़े मां नौजवान जो गोलियूं लॻल लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप फ़क़ीरो गोलो तोड़ थी आहे। लाश अस्पताल मुंतक़िल। लाड़काणे लॻ ओठा चौक ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर। हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। फौती जी सुञाणप वारे वासी अता मोहम्मद छुटो तौर थी। ज़ख़्मी बहादुर छुटो खे चांडका मुंतक़िल कयो वियो। मेड़ वेझो कुझु ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल नींगर सुमेर अली कुंबर ज़ख़्मनि जी सट न सहंदे कराची जी अस्पताल में फौत थी वियो। बलूचिस्तान के इलाके विंदर में तेज रफ्तार बेन मोटरसाइकिल में टक्कर। 3 ॼणा फौत, 5 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। 2 ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो। लखी गुलाम शाह वेझो ॻोठ रुस्तम मां हथियारबंद 5 ॼणनि खे मुबैना तौरु अगवा करे विया। 3 मुगवी धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद थी थाणे ते पहुता। हथियारबंद 2 मुगवियुनि खे कचे ॾांहुं खणी विया। पुलिस जो चवणु आहे त जल्द मुगवियुनि खे बाज़ियाब कराए ॾुहारियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मनोड़ो भरिसां ॻोठ मोहम्मद पनाह डायरी मां हथियारबंद 2 नींगरियुनि खे अगवा करे विया। अगवा थियलनि में मीना भील ऐं सवेरा भील शामिल। मुगविन नींगरियुनि जे वारसनि जो एहतजाज NC दाख़िल।
ऐं टंडोलयार भरिसां उस्मान शाह में 4 घरनि खे बाहि लॻी वई। घरनि में पियल अलाह तलब सड़ी रख थी वियो।